अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी तव्हां खे मीरवा गोरचाणी खां रिपोर्ट ॾींदा हलूं। मुज़फ़र नूहानी जी मीरवा गोरचाणी में कोरोना वायरस जी वबा सबब SOPs ते अमल दरामद कंदे दरगाह काज़ी साहब सूफ़ी अल क़ादरी जो सालियानो उर्स वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। मेले जी शुरूआत दरगाह शरीफ़ जे सजाद नशीन साहिब करीम सूफ़ी ज़ुबैरुद्दीन सत्तारी जन काज़ी साहब सूफ़ी अल क़ादरी जे क़ब्र मुबारक ते चादर पिणिचा। मीरवा गोरचाणी में दरगाह काज़ी साहब सूफ़ी अल क़ादरी सालियानो उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां थी गुज़रियो। मेले में झोक शरीफ़ जे सजाद नशीन सूफ़ी ज़ुबैरुद्दीन सत्तारी जन ऐं दरगाह जे मुरीदन ऐं वॾे अक़ीदतमंदनि शिरकत कई। दरगाह जी अहाती में सूफ़ियाणी महफ़िल समा थी, जंहिंमें सूफ़ी रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे महफ़िल में वेठलनि खे सूफ़ियाणे रंग जुमाए विधो। जंहिंखां बाद मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहालीअ जे लाइ दुआ ख़ैर पिणु घुरी वई। पोइ दरगाह झोक शरीफ़ जे सजाद नशीन सूफ़ी ज़ुबैरुद्दीन सत्तारी जन अक़ीदतमंदनि ऐं परे परे खां आयल मुरीदनि खे ख़िताब कंदे चयो त सिंध सूफ़िया इकराम जी सरज़मीन आहे। तसव्वुफ़ हमेशा अमन ऐं भाईचारे जो सबक़ ॾिनो आहे। हिन वक़्तु सुंहारी सिंध में तफ़रक़ेबाज़ीअ जो ॿिज छटे सिंध जे अमन ऐं मोहबतुनि खे छेऊं रसाइण नाकाम कोशिश कई पई वञे, जेका तसव्वुफ़ जो फ़िक्र दिली में सांड्रे वेठल आहे, कॾहिं बि कामयाब करणु कोन ॾींदासीं। हिन वक़्तु तसव्वुफ़ खे हथ वठाइण जी सख़्त ज़रूरत आहे, छो जो अमन प्यार ऐं मोहबत कयो, मोहबतुनि खे हथे ॾियो, तफ़रीक़ी बाज़ी ऐं ऊच नीच खां पासो कयो। उन खां अलावा दरगाह झोक शरीफ़ ऐं मीरवा गोरचाणी में आस पास जे इलाइक़नि मंझां सूंह जे तादाद में मुरीदनि अक़ीदतमंदनि शिरकत कई। महफ़िल में इख़्तिताम खां पोइ लंगर पिणु विरहायो।